खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण सबब सूबे में ॾुकार जहिड़ी सूरत हाल आहे ऐं पीअण जो पाणी बि दस्तियाब नाहे। पाणी जे बुरान बाबति वफ़ाक़ी सरकार जी जांच कमेटी सिंध जे मौक़िफ़ खे दुरुस्त करार ॾींदे सूबे जो हिसे जो पाणी चोरी थियण जो एतराफ़ कयो आहे। गुडू बिराज जे चीफ इंजीनियर अज़हर भुट्टो जो चवणु आहे त जांच कमेटी एतराफ़ कयो त सिंध जे हिसे जो पाणी पंजाब चोरी करे रहियो आहे। नासरमा खे अहम ख़बर जे हवाले सां ॿुधायूं पिया त हिन वक़्तु सिंध में पाणी खोट जो जेको बहिरान आहे उहो जारी आहे। टिनी बैराजुनि ते पाणी खोट जो सिलसिलो हलंदड़ आहे। नासरमा खे ॿुधाए रहिया आहियूं त सिंध जे टिनी बैराजुनि ते पाणी जी खोट बरक़रार आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण सबब सूबे में ॾुकार जहिड़ी सूरत हाल आहे। पीअण जो पाणी बि दस्तियाब नाहे। पाणी जे बुरान बाबति वफ़ाक़ी सरकार जी जांच कमेटी सिंध जे मौक़िफ़ खे दुरुस्त करार ॾींदे सूबे जो हिसे जो पाणी चोरी थियण जो बि एतराफ़ करे छॾियो आहे। गुडू बिराज जे चीफ इंजीनियर अज़हर भुट्टो जो चवणु आहे त जांच कमेटी एतराफ़ कयो आहे त सिंध जे हिसे जो पाणी पंजाब चोरी करे रहियो आहे। जी नासरमा खे ॿुधायूं पिया सिंध जे टिनी बैराजुनि ते पाणी जी खोट बरक़रार आहे। इन सिलसिले में असां राब्तो कयो आहे सखर मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर नज़ाकत जतोई सां। नज़ाकत जतोई, सिंध जी टिनी बैराजुनि ते पाणी जे वहकरनि जी कहिड़ी सूरत हाल आहे? सूबे में पाणी जी मजमूई खोट केतिरी आहे? इन हवाले सां अपडेट कजो। जी, सिंध में जेका हिन वक़्तु मजमूई खोट आहे उहा तमामु घणी वधी वई आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे तक़रीबन सिंध जे टिनी बैराजुनि ते जेका पाणी खोट आहे उहा बरक़रार आहे। ऐं हिन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तोड़े जो सिंध जे बैराजुनि ते पाणीअ जी शदीद किलत आहे या शदीद खोट आहे। उन बावजूदि जेको आहे पंजाब पारां सीजे कैनाल मां खणत जो सिलसिलो जेको आहे उहो वधायो वियो आहे ऐं 9,220 क्यूसेक मां वधाए हिन वोकिरे खे 12,000 क्यूसेक ताईं पहुचायो वियो आहे। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके तकरारी कैनाल आहिनि, सीजे कैनाल ऐं टीपी लिंक कैनाल, उन्हनि मां जेको आहे उन्हनि ॿिन्ही कैनालनि में मजमूई तौरु जेको आहे 21,196 क्यूसेक पाणी खयो पियो वञे, जंहिंजे करे सिंध में जेका खोट आहे ॾींहों ॾींहुं हुन में इज़ाफ़ो थी रहियो आहे। ऐं इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जो जेको पहिरियों बैराज आहे गुडू बैराज, उते जेको आहे 24 कलाकनि में जेके वोकरा आहिनि उहे घटिजण शुरू थी विया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे गुज़िरियल 24 कलाकनि में गुडू बैराज वटि 4,109 क्यूसेक जी राहत आई आहे, जेको हिकु अलार्मिंग सिचुएशन आहे। ऐं गुडू बैराज वटि जेको हिन वक़्तु वोकरा वेही रहिया आहिनि उहे जेको गुडू बैराज जो मथां वोकरो आहे उहो 42,836 क्यूसेक ऐं हेठां जेको वोकरो आहे उहो 40,363 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। अहिड़ी तरह सखर बैराज वटि जेको मथां वोकरो आहे उहो 37,890 क्यूसेक, जॾहिं त हेठां वोकरो 14,510 क्यूसेक जेको आहे रिकॉर्ड कयो वियो आहे। ऐं कोटली बैराज वटि जेको आहे मथां वोकरो 5,270 क्यूसेक ऐं हेठां वोकरो रुगो 100 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। ओवरऑल जेकॾहिं ॾिसूं था त सिंध में जेका पाणी खोट आहे उन में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं उहा घटि वधि थी रही आहे, पर जेके लाॻापियल धुरियूं आहिनि उहे इन मामले तरफ़ ध्यानु नथियूं ॾियनि, छो त सिंध जो जेको पाणी आहे उहो मुसलसल खोट में आहे। ऐं इहो ॿुधायो पियो वियो त जेको पाणी आहे उहो जॾहिं तौसा बैराज या चश्मा बैराज खां निकिरे थो ऐं जॾहिं गुडू बैराज वटि पहुचे थो त उनजे अंग अखरनि में वॾो फ़र्क़ु अची वञे थो ऐं तमामु घणो पाणी जेको आहे उहो शॉर्ट थी वञे थो। इन हवाले सां जेके इरिगेशन डिपार्टमेंट आहे उन्हनि वटां मिलियल अंग अखरनि मूजिबि गुडू बैराज वटि हिन वक़्तु जेका पाणी खोट आहे उहा 81% आहे ऐं सखर बैराज वटि जेका खोट आहे उहा 42% आहे, जॾहिं त कोटड़ी बैराज वटि 64.5% खोट जेका आहे उहा बरक़रार आहे। अच्छा नज़ाकत, जीअं अवां चयो त पाणी जी खोट बरक़रार आहे, अलार्मिंग सूरत हाल आहे, हिन हवाले सां इहो बि ॿुधाइजो त पाणी जे बुरान बाबति वफ़ाक़ी सरकार जी जांच कमेटी बि बैराजनि जा दौरा कया आहिनि ऐं रिपोर्ट बि मुकमल कई आहे। इन बाबति कहिड़ा तफ़सील साम्हूं अची सघिया आहिनि? हाँ, इन हवाले सां मुंहिंजी जेका आहे ॻाल्हि ॿोल थी आहे, जेके कमेटी जा मेंबर आहिनि रियाज़ुल हक़ जेको वफ़ाक़ी नुमाइंदो आहे या जेके ॿिया इन जा मेंबर आहिनि उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त पहिरियां गुडू बैराज वटि जेका आहे ऑब्ज़र्वेशन कई वई हुई, उन खां पोइ
कमेटी जेका आहे सखर बैराज जी ऑब्जर्वेशन कई हुई ऐं पाणीअ जे वहुकरनि ऐं अंग अखरनि बाबति जेको आहे जांच कई हुई। उन खां पोइ गुज़िरियल ॾींहुं जेका कमेटी आहे उहा चश्मा जेको आहे पहुती हुई, जिते तौसा पहुती हुई, जिते उते जेको आहे अंग अखर जमो करण खां पोइ जेको आहे उहा जेका कमेटी आहे हाणे पंहिंजी रिपोर्ट तयारु करे रही आहे ऐं सिफ़ारिशूं पिणु तयारु करे रही आहे त जीअं जेको पाणी जो बहिरान आहे, जीअं तौसा खां सखर तरफ़ जेको गुडू तरफ़ जेको पाणी अचे थो उन में तमामु घणी खोट अचे थी, त उनजी वजह कहिड़ी आहे। हिन कमेटीअ जो जेको ज़िम्मेवारियूं आहिनि उहो उन में इहा शइ बि शामिल आहे। ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी हुई हिन सां कमेटी जे मेंबरनि सां, उन्हनि जो इहो पिणु चवणु हो त चश्मा लिंक कैनाल ऐं सीधे कैनाल जंहिंखे चवनि था उन में पाणी छॾण जो जेको कानूनी अमल आहे उहो कीअं आहे ऐं उहो छो खोलियो पियो वञे। हालांकि हिन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको सीधे कैनाल आहे उहो फ्लड कैनाल आहे, यानी जॾहिं ॿोॾि जी सूरत हाल हुजे तॾहिं ई हिन कैनाल में पाणी छॾे सघिजे थो, पर हिन सूरत हाल में पाणी नथो छॾे सघे जॾहिं सिंध में जेका खोट आहे उहा इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल में हुजे। ऐं जेका कमेटी आहे उन पारां जेका रिपोर्ट आहे उहा तयारीअ वारे मरहलनि में आहे ऐं हिन हवाले सां कमेटी जे मेंबरनि जो चवणु आहे त कुझु ई ॾींहंनि में उहा रिपोर्ट जेका आहे लाॻापियल धुरियुनि ताईं पहुचाई वेंदी त हीउ पाणी छो घटि थियो गुडू बैराज ताईं पहुचंदे। ऐं जेकॾहिं असां ॾिसूं था त सिंध में जेका पाणी खोट आहे उन में ॾींहं ब ॾींहं शिदत ईंदी थी वञे। ऐं जेकॾहिं असां सिर्फ़ु सखर बैराज जी ॻाल्हि करियूं त सखर बैराज हिन वक़्तु जेको आहे उन जा 2 वाह बंद आहिनि, दादू कैनाल ऐं राइस कैनाल। इहे इंतिहाई अहम जेके वाह आहिनि, ही जेके वाह आहिनि उहे सारियालो फ़सुलु थींदो आहे हिननि वाहनि ते, ऐं ही जेके वाह आहिनि उहे तक़रीबन जेको आहे गुडू बैराज खां निकिरंदड़ बेगारी कैनाल ऐं राइस कैनाल ते ऐं जेको आहे सिंध जे जेके शिकारपुर, कंदकोट ऐं कश्मीर वारा इलाइक़ा आहिनि हिननि में 2,90,000 एकड़ जेका आहे उहा सारी थींदी आहे। पर हिन 15 मई ताईं उनजी पोखाई जेका बेजारे जी पोखाई आहे उहा शुरू कई वेंदी आहे, पर हिन वक़्त ताईं 1 एकड़ जी बि जेका सारियुनि जी जेको फ़सुलु आहे उनजी पोखाई न थी सघी आहे। ऐं उन बावजूदि जेको आहे सीजे ऐं टीपी लिंक कैनाल मां जेको पाणी खाइण वारो सिलसिलो आहे उन ते नई सिंध हुकूमत को ऑब्जर्वेशन ॾेई रही आहे। नई जेका शिदत हूंदी हुई एहतजाजनि में या जेका पंहिंजी ॻाल्हि हूंदी हुई सिंध जो जेको मौक़िफ़ हो उनखे जेका आहे पेश नथो कयो वञे। शायदि उनजे करे ई जेको आहे पंजाब में जेको सीजे कैनाल आहे या टीपी लिंक कैनाल आहे उन्हनि में पाणी खयो पियो वञे। जी नज़ाकत, जीअं मां ॿुधायो त कमेटी पारां ऑब्जर्वेशन कई वई आहे, छा ऑब्जर्वेशन खां बाद का जेको आहे बैराजुनि ते बहितरी अव्हांखे नज़र आई आहे? कहिड़ी सूरत हाल ॿुधाए पई वञे त अञा केतिरो टाइम लॻी सघे थो? छा सिचुएशन तब्दील थींदे अव्हांखे नज़र अचे पई? न, जेके पाणी माहिर आहिनि उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त हीअ जेका खोट आहे उहा बरक़रार रहंदी ऐं हिन खोट खे जेको आहे ख़तमु करण जे लाइ कैचमेंट एरियाज़ में बरसाति जो पवणु तमामु ज़रूरी आहे। पर हिन वक़्त ताईं जेका मौसमियात खातो आहे उन पारां अहिड़ी पेशन गोई नाहे कई वई त जेके कैचमेंट एरिया आहिनि या जितां सिंधू नदी जी शुरूआति थिए थी उते जेको आहे बरसातुनि जो इम्कान नाहे। ऐं उन सां गॾोगॾु टेम्परेचर बि जेको आहे उतां जो उहो घटि वधि थी रहियो आहे ऐं अॼु जेको आहे 27 डिग्री ते सेंटीग्रेड ते पहुतल आहे। ऐं जेकॾहिं उते बरसाति न थींदी त उनजो जेको आहे पाणीअ जी जेका शॉर्टेज आहे उहा ख़तमु न थींदी। पर जेकॾहिं असां ॾिसूं था त टाइम ऐं वक़्त जी ॻाल्हि करियूं त अॼु जेको आहे मई जेको आहे तक़रीबन अधु महीनो जेको आहे गुज़री चुको आहे, त उन बावजूदि जेको आहे पाणी नाहे पहुतो। ऐं कोटड़ी वारा इलाइक़ा जेकॾहिं ॻाल्हि करियूं त कोटड़ी जा जेके इलाइक़ा आहिनि उते फ़सुलु आगाडरा थींदा आहिनि, उहो वणनि जो फ़सुलु हुजे या कमनि जो फ़सुलु हुजे। ऐं जेकॾहिं सखर बैराज जे कमांड एरिया जी ॻाल्हि करियूं त सखर बैराज जे कमांड एरिया में 80 लख एकड़ खां वधीक ज़मीन जेका आहे उहा अचे थी ऐं सखर बैराज 80 लख एकड़ खां वधीक जेका ज़मीन आहे उहा सैराब करे थो। पर हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त जेके रहियल वाह आहिनि उन्हनि में बि जेका खोट वारी सूरत हाल आहे ऐं उन्हनि खे जेको घुरबल पाणी आहे उहो नथो पहुचे।
ऐं सूरत हाल इंतहाई अलार्मिंग आहे, पर सिंध हुकूमत इन मामले ते बिल्कुलु ख़ामोश नज़र अची रही आहे। जी नज़ाकत, जीअं तव्हां चयो त सिंध हुकूमत इन मामले ते ख़ामोश नज़र अची रही आहे। पाणी जे बहिरान बाबति वफ़ाक़ी सरकार जी जांच कमेटी सिंध जे मौक़िफ़ खे दुरुस्त करार ॾिनो आहे। सूबे जे हिसे जो पाणी बि चोरी थियण जो एतिराफ़ कयो वियो आहे। छा पिया अव्हां सम्झो त हिन वक़्तु आपाशी खाते जो जेको लाइ अमल आहे उहो छा रहंदो? जी, इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं सिंध जी मजमूई खोट ते असां नज़र विझूं था त हिन वक़्तु बि 50% खां वधीक आहे, यानी 52.5% खोट हिन वक़्तु बि मौजूदु आहे। ऐं सिंध हुकूमत पारां जेकॾहिं इहा अहिड़े क़िस्म जी सिंध जो मौक़िफ़ पेश न कयो वियो त हीउ पाणी वारो मामिलो अञा संजीदा थी सघे थो, छो त गुज़िरियल 2 ॾींहंनि में जेको सीजे कैनाल में जेका पाणीअ जे खणण जी जेको वाधारो थियो आहे उन सां उहो जेको असरु आहे उहो सिंध ते थी रहियो आहे। ऐं इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं कमेटी पारां सिफ़ारिशूं पेश कयूं वियूं आहिनि ऐं इन हवाले सां जॾहिं कमेटी जे मेंबरनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हुई त उन्हनि इहो चयो त सिंध में जेकॾहिं असां सूरत हाल ॾिसूं था त उते वाक़ई पाणीअ जी शदीद खोट आहे ऐं इन मसइले जो जेको आहे बुनियादी हल ज़रूरी आहे। जेकॾहिं हल न थियो त सिंध जा जेके माण्हू आहिनि, सिंध जो 70% खां वधीक माण्हू जेको आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां ज़राअत सां लाॻापियल आहे। ऐं जेकॾहिं ही पाणी खोट ख़तमु न थी ऐं जेके फ़सुल आहिनि उहे न थी सघिया त सिंध जो माण्हू मुआशी तौर तबाह थी वेंदो। ऐं ख़ासि करे तव्हां ॾिसो त साड़ियुनि जो फ़सुलु हिन वक़्तु ताईं घणे क़दुरु हुन जो बेजारो पहुची चुको हूंदो आहे, पर हिन वक़्तु ताईं साड़ियुनि जो फ़सुलु पहुची न आहे सघियो। ऐं जेकॾहिं खाधे पासे ते असां नज़र विझूं था सकर बैराज जे त उते वणनि जो फ़सुलु ऐं कमंद जो फ़सुलु हुन सां गॾोगॾु एशिया जो सभ खां वॾो जेको फ़सुलु आहे या जेको असां एक्सपोर्ट कयूं था, जंहिंसां ज़रई नाणो कमायूं था, खजीअ जो फ़सुलु ऐं अंब जो फ़सुलु, उहे ॿई फ़सुल तयारीअ जे मरहले में आहिनि। ऐं पाणीअ जी जेका खोट आहे उन सबबु इन ॿिन्ही फ़सुलनि ते शदीद जेको आहे नुक़सानु थी रहियो आहे इन ॿिन्ही फ़सुलनि खे। ऐं आबादगार सॼी सिंध में फसलनि जो नुक़सान थी रहियो आहे। अवां दुरुस्त ॻाल्हि कई आहे। नज़ाकत, वॾी महिरबानी अवां जी। सिंध जी टिनी बैराजुनि ते पाणी जी खोट बरक़रार आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण सबबि सूबे में ॾुकार जहिड़ी सूरत हाल थी वई आहे। पीअण जो पाणी बि नास अवांखे ॿुधाईंदा हलूं त दस्तियाब नाहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं पिया त सिंध में टिनी बैराजुनि ते पाणी जी खोट जेकी आहे उहा मुसलसल बरक़रार आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण सबबि सूबे में ॾुकार जहिड़ी सूरत हाल आहे ऐं पीअण जो पाणी बि हिन वक़्तु अणलभ थी वियो आहे। होॾां पाणी जे बहिरान बाबति वफ़ाक़ी सरकार जी जांच कमेटी सिंध जे मौक़िफ़ खे दुरुस्त करार ॾींदे सूबे जे हिसे जो पाणी चोरी थियण जो बि एतराफ़ कयो आहे। गुड्डू बैराज जे चीफ इंजीनियर अज़हर भुट्टो जो चवणु आहे त जांच कमेटी एतराफ़ कयो आहे त सिंध जे हिसे जो पाणी पंजाब चोरी करे रहियो आहे। जिनास तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त सिंध जे टिनी बैराजुनि ते पाणी जी खोट बरक़रार आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण सबबि सूबे में ॾुकार जहिड़ी सूरत हाल पैदा थी वई आहे। पीअण जो पाणी बि दस्तियाब नाहे। जिनास तव्हांखे ॿुधायूं पिया गुड्डू बैराज जे चीफ इंजीनियर अज़हर भुट्टो जो चवणु आहे त जांच कमेटी एतराफ़ कयो आहे त सिंध जे हिसे जो पाणी पंजाब चोरी करे रहियो आहे। इन सिलसिले में असां राब्तो कयो आहे गुड्डू मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर बालाच दश्ती सां। बालाच, छा तफ़सील आहिनि? असांखे ॿुधाइजो त पाणी जे वहिकरनि जी कहिड़ी सूरत हाल आहे, का बहितरी थी सघी आहे? गुड्डू बैराज पाणी में मुसलसल लाश वारो सिलसिलो ॾींहुं शुरू थी वियो आहे। लाश वारे हवाले सां इंजीनियर गुड्डू बैराज अज़हर भुट्टो सां राब्तो थियो आहे। राब्ते बाद हुन ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु वज़ीर आज़म तरफ़ां पाणी चोरी मामले ते कमेटी जोड़ी वई आहे, जंहिंजो सरबराह आहे पंहिंजो ख़ालिद मक्की MLA, सेक्रेटरी वागदा मेहरली शाह, अक्सा चेयरमैन ज़ाहिर जो जेके त गुड्डू बैराज पहुता उन पाणी जो माप वरितो। उन बाद हुन उते पाणी जो माप वठी हिते गुड्डू में ॿुधायो त हिन वक़्तु जेको सिंध खे पाणी मिले पियो 9,000 क्यूसेक पाणी हिते खां घटि पियो मिले। उन खां अलावा जेको तौसा बैराज खां पाणी छॾियो पियो ईअं सिंध तरफ़ त तौसा बैराज खां गुड्डू बैराज ताईं 40% पाणी चोरी पियो थिए। इहा तस्दीक जेको कमेटी आहे वज़ीर आज़म पारां जोड़ियल उन्हनि शइ तस्दीक कई आहे। इहो इंजीनियर अज़हर भुट्टो जो चवणु आहे। उनजो वधीक चवणु आहे त इन मामले ते जेका कमेटी जोड़ियल आहे कमेटी वधीक ॿुधायो त असीं जेको रिपोर्ट वज़ीर आज़म जी पहुचाईंदासीं त इहो पाणी जेको पंजाब चोरी पियो करे, जेकॾहिं हू पाणी चोरी पिया कनि त सिंध खे 40% वधीक पाणी ॾिनो। हीअं जीअं सिंध
जेको सुकनि खां बची वई आहिनि। सिंध जेको आहे माण्हू पीअण पालण परेशान आहिनि, उन्हनि खे पंहिंजो जेको आहे जाइज़ पाणी मिले, हिते जो पाणी मिले। जी अच्छा बालाच, जीअं त असां सवेरे जेके असांजे आॾो रिपोर्ट्स आयूं आहिनि उन में उन्हनि मूजिबि असां ॾिठोसीं त गुड्डू बैराज में वरी बि पाणी जी जेकी सूरत हाल आहे उहा बहितर आहे, जॾहिं त जेकी वफ़ाक़ी जांच कमेटी आहे उन जे दौरे खां पोइ छा पियो ॿुधायो वञे त छा ॿीहर घटिताई थींदी, इन बाबति अव्हां छा थींदा चवंदा? जी तो ॿुधाईंदो वञा त 3 ॾींहंनि में जेको ही वफ़ाक़ी कमेटी तरफ़ां कमेटी आहे उहो गुड्डू बैराज पहुता है। त उन जेको चौथा बैराज मां पाणी जो सफ़र आहे गुड्डू बैराज ताईं, उहो 3 ॾींहंनि जो सफ़र आहे। जेकॾहिं 3 ॾींहंनि अंदरि जेको आहे ही जेका कमेटी थी आहे, जेकॾहिं पाणी में इम्प्रूवमेंट थिया, पाणी इज़ाफ़ो थिया, त हिन वक़्तु जेको चौथा बैराज हेठां 99,000 क्यूसेक आहे, जेको गुड्डू 42,000 क्यूसेक पहुचे थो। इन मां साफ़ ज़ाहिर आहे अञा ताईं पाणी चोरी वारो मामिलो रुकियो न आहे, उहो बदस्तूर जारी आहे। पंजाब जा माण्हू पंहिंजी कचे ज़मीनूं आबाद करण लाइ जेके ज़मीनदारी बंदि ॿुधल आहिनि त चौथा गुड्डू बैराज विच ते, उन खां पोइ नंढा नंढा जेके वाख खोटे करे जेको आहे पाणी चोरी कनि पिया। ऐं ॿियो त ॿुधायो हलां त गुड्डू बैराज खां 1/2 किलोमीटर पासे ते भंग बचावनि खे पंजाब जे आबाद कनि कटणी ऐं सिंधू दरिया जो पाणी जेको आहे जिते शाह कटे करे उतां चोरी करे कचे ज़मीनूं आबाद पिया कनि। उन पाणी खे रोकण लाइ हिन वक़्तु आबपाशी खाते सिंध तरफ़ां या सिंध सरकार तरफ़ां वफ़ाक़ मिनोरल पीपल्स पार्टी भाई व्यवहार आहे, उन्हनि तरफ़ां कंहिं क़िस्म जो को चारो को नज़र कोन पियो अचे। उन पाणी खे रोकण लाइ कुझु कोन पियो आहे। हीअ त 300 किलोमीटर पंजाब जो फ़ासिलो आहे, पाणी रोकण हिन जे वस जी ॻाल्हि कोन्हे। जेसिताईं इज़ाफ़ी पाणी न वठंदा पंजाब खां, तेसिताईं चोरी वारो सिलसिलो जारी रहंदो। अच्छा बालाच, जीअं त वफ़ाक़ी सरकार जी जांच कमेटी गुड्डू बैराज जो दौरो करे पंहिंजी रिपोर्ट बि मुकमल कई आहे, उन रिपोर्ट जे हवाले सां छा तफ़सील साम्हूं अची सघिया आहिनि, अव्हां इन हवाले सां अपडेट कजो। जी तो ॿुधाईंदो जेके वफ़ाक़ी सरकार तरह जी कमेटी जोड़ी हुई, जेके हिते गुड्डू बैराज पहुता, चौथा बैराज पहुता, हिकु आबपाशी खाते उन्हनि जे दौरे खे सहाफ़ियुनि खे दौरे खां बेख़बर रखियो। उन कंहिंखे ॿुधायो कोन ही हिते पहुतल आहिनि। उहे आया लिखछप में जेको आहे पाणी माफ़ बि करे आहे। हुनमें जेको आहे त असां जा 4 मेंबर बि हुआ, जेके सूबनि जा असां चेयरमैन बि हुयो, सेक्रेटरी वासा बि हुयो। उन्हनि मीडिया खे बारे में ॿुधायो कुझु कोन। इहो अॼु जेको आहे अज़हर भुट्टो जे फ़ोन ते राब्तो थियो, उन ॿुधायो त ही कमेटी जेको थी उन्हनि इहो जेको आहे तस्दीक कयो चौथा मां जेको आहे गुड्डू बैराज ताईं पंजाब में सिंध जो पाणी चोरी थो थिए। ठीकु आहे, वॾी महिरबानी बालाच दस्ती, इन हवाले सां असांखे आगाह कयो। सिंध जे टिनी बैराजनि ते पाणी जी खोट मुसलसल बरक़रार आहे। नास तव्हांखे ॿुधायूं पिया त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण सबबि सूबे में ॾुकार जहिड़ी सूरत हाल पैदा थी वई आहे, जॾहिं त पीअण जो पाणी बि अणलभ थी वियो आहे। जी नासरीन, अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं पाणी जे बहिरान बाबति वफ़ाक़ी सरकार जी जांच कमेटी सिंध जे मौक़िफ़ खे दुरुस्त करार ॾींदे सूबे जो हिसे जो जेको पाणी आहे चोरी थियण जो एतराफ़ कयो आहे। इन हवाले सां अव्हांखे इहो बि ॿुधायूं त गुड्डू बैराज जे चीफ इंजीनियर अज़हर भुट्टो जो चवणु आहे त जांच कमेटी एतराफ़ कयो आहे त सिंध जे हिसे जो पाणी पंजाब चोरी करे रहियो आहे। अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त सिंध जे टिनी बैराजनि ते पाणी जी खोट मुसलसल बरक़रार आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण सबबि सूबे में ॾुकार जहिड़ी सूरत हाल पैदा थी वई आहे, जॾहिं त फसलनि खे बि नुक़सान थी रहियो आहे। होॾां आबादगार बि मुख़्तलिफ़ शहरनि में सरापा एहतजाज बढ़ियल आहिनि। पाणी खोट सबबि सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण सबबि सूबे में ॾुकार जहिड़ी सूरत हाल थी वई आहे ऐं पीअण जो पाणी बि हिन वक़्तु दस्तियाब न आहे। पाणी जे बहिरान बाबति वफ़ाक़ी सरकार जी जांच कमेटी सिंध जे मौक़िफ़ खे दुरुस्त करार ॾींदे सूबे जे हिसे जो पाणी चोरी थियण जो बि एतराफ़ करे छॾियो आहे। सिंध जी टिनी बैराजनि ते पाणी जी खोट बरक़रार आहे। नाज़ तव्हांखे ॿुधाइनि पिया सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण सबबि सूबे में ॾुकार जहिड़ी सूरत हाल पैदा थी वई आहे, जॾहिं त आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि। फसलनि खे बि नुक़सान पहुची रहियो आहे। पीअण जो पाणी बि दस्तियाब न आहे।
सिंध जी टिनी बैराजनि ते पाणी जी खोट मुसलसल बरक़रार आहे। अवां खे आगाही ॾियूं पिया इन हवाले सां। नासिर अवां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न मिलण सबबि सूबे में ॾुकार जहिड़ी सूरत-हाल पैदा थी वई आहे। पाणी जे बुरहान बाबति वफ़ाक़ी सरकार जी जांच कमेटी सिंध जे मौक़िफ़ खे दुरुस्त करार ॾींदे सूबे जे हिसे जो पाणी चोरी थियण जो एतराफ़ करे वरितो आहे। गुडू बैराज जे चीफ इंजीनियर अज़हर भुट्टो जो चवणु आहे त जांच कमेटी एतराफ़ कयो त सिंध जे हिसे जो पाणी पंजाब चोरी करे रहियो आहे।